ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधो वैसाख महीने जी कथा जो अध्याय 11। इन खां पहले मां 10 अध्याय अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उहे बि ज़रूरु ॿुधिजो। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय। अचो त हाणे ॿुधूं अध्याय 11। वैसाख महीने जे विर्त रखण जी विधि। महर्षि नारद ब्रह्मा खां पुछण लॻो त हे प्रभु, कृपा करे वैसाख जे महीने जे विर्त रखण जी विधि ॿुधायो। ब्रह्मा जी चवण लॻो त हे बच्चा, तूं कन लाइ ॿुध। इहो विर्त परम पवित्र, सभिनी पापनि खे पाड़ खां पटींदड़ आहे। जेके पतिव्रताऊं हीअ विर्त रखंदियूं से कॾहिं बि विधवाऊं कीन थींदियूं। तॾहिं नारद चवण लॻो त हे कृपालु, हिन विर्त रखण जो कहिड़ो महीनो, कहिड़ी तिथि ऐं कहिड़ी विधि आहे? इहो विर्त कीअं रखिजे ऐं छा खाइजे? विर्त जी पूॼा जो सामान कहिड़ो आहे? सो सभु खोले ॿुधायो। श्री ब्रह्मा जी चवण लॻो त हे बच्चा, हिन विर्त जी जेतिरी महिमा कजे सा थोरी आहे। हीउ विर्त धन ऐं संतान जे वाधारे वारो आहे। उन जी विधि तोखे ॿुधायां थो, तूं कन लाइ ॿुध। ब्रह्म कुर्च ठाहिण जी विधि हीअ आहे। घोट, गोबर, गांइ जो खीर, ॾही, गिहु, कुछनि जो पाणी, इन्हनि सभिनी खे मिलाइण करे गव्य या ब्रह्म कुर्च थींदो आहे, जो देह खे शुद्ध करण वारो आहे। हाणे पंच गव्य ठाहिण जी विधि ॿुध। ॻाढ़ीअ गांइ जो घोट, अछीअ गांइ जो गोबर, पीलीअ गांइ जो खीर, नीरीअ गांइ जी ॾही, कारी गांइ जो गिहु मिलाए पंचगव्य ठाहिजे। जेकॾहिं इहे न मिलनि त 5 ई शयूं कपिला गांइ जूं हुजनि। हाणे इन्हनि जो वज़न ॿुध। घोट 8 मासा, गोबर 16 मासा, खीर 12 मासा, ॾही 10 मासा, गिहु 8 मासा, कुशन जो जल 4 मासा हुजणु घुरिजे। गायत्री मंत्र चई घोट गण द्वारा चई गोबर, पयाह पृथ्वी चई खीर, क्रावणो चई ॾही, तेजो असी, शुक्र मसी चई गिहु, देवस्यत्वा चई कुशन जो जल वठिजे। ईअं करण सां पंचगव्य ठहंदो आहे। तंहिं पंचगव्य खे तोते जे पननि वांगुरु सावनि 7 पननि ऐं ड्रभनि साण खणी अग्नीअ में विधिअ पूर्वक वेद मंत्रनि जो उच्चार करे हवन करे। उहे वेद मंत्र हीअ आहिनि। एरावती इदं विश्वो मानस्तोके, शरीवती शवंती, शन इंद्रागिनी भवंता इति भवताम इति। इन्हनि वेद मंत्रनि उच्चारण सां हवन करे, हवन खां पोइ जेकी बचे सो खाए ऐं ओंकार पढ़ी जल छिड़काए ऐं ॿिए बि सभु क्रिया करे। केसू फुल जे दोने में, कमल जे पन में या सोने या चांदीअ जे पात्र में रखी पान करे। 1 ॾींहुं राति उपवास करे। पूरनमासीअ ॾींहुं पंचगव्य पीए। वैसाख सुदियुनि में आवरे, पिपल या तुलसीअ जो पूजन करे ऐं इन्हनि वणनि हेठां फल फूल, मेवा, ॾही, चांवर, सीधो कपिड़ो आदिक दान करे। अहिड़ीअ तरह मथी पूॼा करे पतिव्रता स्त्रियुनि खे घुरिजे त पंहिंजे पतीअ जे भाग जे वाधारे वास्ते असुर सुदी पूर्णिमा ॾींहुं विधिअ पूर्वक विर्त रखनि। हे नारद, असुर सुदी 14 राति जो स्त्रियूं मुख धोई सुम्हनि। सुबुह जो सवेरे उथी सनानु पाणी करे परमात्मा देव जी हिन तरह स्तुति कनि। हे जगतपति जगदीश्वर, मुंहिंजे पतीअ जी रक्षा कर ऐं संतान में वाधारो कर। एतिरो चई सूर्य देवता खे अर्घ ॾियनि। तंहिंखां पोइ सुंदर वस्त्र भूषण धारण करे पूर्णिमा जे ॾींहुं विर्त धारण कनि। सॼो ॾींहुं निराहार रहनि। शाम जे वक़्तु असांजो उत्सव हिन रीति कनि। सोने चांदीअ या गोबर जी मूर्ति बणाए उनखे लाल रंग जा कपिड़ा पहिराए विधि अनुसार चंदन, चांवर, गुल फुल, धूप दीप नैवेद्य इन्हनि सुगंधियुनि साण मुंहिंजो पूजन करे। तंहिंखां पोइ खीर सागर जो मंथन हिन रीति कर।
कनि। चांदीअ जे बर्तन में खीर विझी सोने जी मांधाणी बणाए विर्त रखण वारी स्त्री हिन तरह मुंहिंजी स्तुति कंदे उनखे मथे, हे विधि दाता सॼे जगत संदा, पिता माता गऊ में ही बकरीअ जो खीर मखण लाइ दे, संतनि में वाधारो थिए, पुट पोटा थियनि, मूंखे घणो धन ऐं अन्न ॾे। इहो मंत्र पढ़ी खीर मथे। ईअं करण करे सुख सुंदरता ऐं भाग खुलंदो, पुटनि पोटनि सहित संतान जो वाधारो थींदो। तंहिंखां पोइ ब्राह्मणनि खे भोजन खाराए तृप्त करे, पंहिंजे ससु सहुरे, ससु जे ससु, निणान, पुफीअ, कुल जे वॾनि जो बि पूजन करे। हे नारद, इन्हनि जे पूजण सां कुल सुखी रहंदो आहे। इन्हीअ करे वैसाख जे पूर्णिमा ॾियारे भोजन खाराए दक्षिणा ॾेई, तंहिंखां पोइ चंद्रमा खे अर्घु ॾेई पाण बि भोजन खाए। हे नारद, हिन विर्त जो महात्म सभिनी पापनि जे नाश करण वारो, तत्वज्ञानियुनि खे मुक्ति ॾींदड़ आहे, जो फल सभिनी तीर्थनि जे स्नान ऐं सभिनी दाननि जे करण सां प्राप्त थिए थो। तंहिंखां बि अथाह फल विधिपूर्वक व्रत करण करे मिले थो। हज़ारनि अश्वमेधनि सवन वाजपेय यज्ञनि जो फल प्राप्त थिए थो। हज़ारनि पूर्व जन्मनि जा पाप वैसाख सुदी पूर्णिमा जे विर्त रखण करे भस्म थी वञनि था। अहिड़े महाफलदायक विर्त में जेको कपूर जो ॾीओ ॿारे थो, उहो पंहिंजनि 10,000 कुलनि समेत मुक्त थी वञे थो। हिन ब्रह्मा जीअ जे विर्त जो जेको कपूर ऐं कस्तूरीअ जो धूप दुखाए थो, उहो विष्णु लोक में वञी वासो करे थो। हिन ब्रह्मा जे विर्त में जेके स्त्रियूं सुंदर कपिड़ा दान कनि थियूं, उहे वस्त्रनि जे सुट जे तंदुनि जेतिरा युग विष्णु मंदिर में वासो कनि थियूं। अहिड़ियूं पतिव्रता स्त्रियूं पंहिंजा साहुरा ऐं नानाणा 7 कुल तारनि थियूं ऐं हर प्रकार जा सुख भोगनि थियूं। जेको प्रेमी हीअ कथा प्रेम सां ॿुधनि था, से अश्वमेध यज्ञ जो फल पाइनि था। सलोक। नारायण जे नाम जो धरियो जिन ध्यान, कपे कोरे कढियो तिन अंदर जो अभिमान। तन खे श्री भगवान मंझे ई मालूम थियो, श्री वैसाख महीने जो महात्म। महर्षि नारद ऐं अम्बरीक संवाद नाले 11हों अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ, श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कल कामी, मैं सेवक तुम स्वामी। कृपा करो भर
भक्त शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।